उडेरूलाल गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल उडेरूलाल विलेज में 10 शागिर्दनि जे मान में स्कूल जे इंतज़ामिया तरफ़ां अलविदाई पार्टी रखी वई, जंहिंमें स्कूल जे उस्तादनि तरफ़ां शागिर्दनि खे आईंदा मुस्तक़बिल संवारण लाइ लेक्चर पिणु ॾिना विया ऐं शागिर्दनि मुख़्तलिफ़ ख़ाका ऐं तक़रीरूं पेश करे पंहिंजो पाण मल्हायो। इन तक़रीब में 14 साल उडेरूलाल हायर सेकेंडरी स्कूल में ड्यूटी अंजाम ॾींदड़ प्रिंसिपल बिलाल चन्ना जी रिटायरमेंट थियण ते स्कूल इंतज़ामिया तरफ़ां खेसि अजरकुन ऐं गुलनि जी भेटा सां अलविदा कयो वियो। तक़रीब में उडेरूलाल स्कूल जे हेड मास्टर सैयद एजाज़ शाह, साईं दीदार भाणो, शबीर अहमद ख़ासकेली समेत केतिरनि ई उस्तादनि शिरकत कई। हाई स्कूल के हवाले से तमाम सुठा असां उस्ताद अची विया आहिनि, तमामु बहितरीन हलन पिया क्लासिस। पर हायर सेकेंडरी स्कूल में असां टे टीचर आहिनि जेके मुस्तक़िल उस्ताद वास्ते रिटायर थी विया ऐं उन्हनि HSTs के शाबाश हुजे, 3-4 उस्ताद जेके उहे वीचारा पढ़ाइनि पिया। पर हाणे खुदारा असां MNAs के MPA के साईं सरदार शाह के अर्ज़ु था करियूं त महिरबानी करे हेॾां थोरी नज़र करियो ऐं 250-300 ॿारनि जो मुस्तक़बिल आहे त जेके ॿुधूं पिया त SNE बि अची वई आहे त असांखे उस्ताद जेके आहिनि सब्जेक्ट स्पेशलिस्ट ट्रांसफ़र करे असांखे ॾियनि त जीअं क्लास सफ़र पिया थियनि, क्लास सफ़र न थियनि। हैदराबाद रीजन जो डायरेक्टर साहब जिन खे आउं गुज़ारिश कंदुसि कि भला साईं महिरबानी करे असांजे हिन हायर सेकेंडरी स्कूल में हिकु बि टीचर हायर सेकेंडरी पोर्शन जो न आहे, असांखे ॾिनो वञे, हिन इदारे जी मालिकी कई वञे त 9 साल जेको शुरू थिए त उन में जेको आहे सो असांखे का बि तकलीफ़ वग़ैरह न हुजे। ऐं उन सां गॾोगॾु ऐं उडेरूलाल जे हिते जेके सर्दी वारा माण्हू आहिनि, जीअं जंहिंमें साईं मुश्ताक शाह आहे, साईं मुमताज़ शाह आहे, साईं मज़हर शाह आहे, उन्हनि खे हिन प्लेटफार्म तां अपील कंदुसि त साईं ही तव्हांजो ॻोठु आहे, ही तव्हांजो राज आहे, ही तव्हांजो स्कूल आहे, तव्हां हिते पढ़िया आहियो, हिननि जे घिटिन में रांदियूं कयूं आहिनि, साईं महिरबानी करे हिन इदारनि जी अवां मालिकी कयो। हीअ अॼु जेका असांजे स्कूल में 10 क्लास जे माने में अलविदाई तक़रीब जो इनक़ाद थी वियो आहे, इहो हर साल थींदो आहे ऐं इहा असांजे माना स्कूल जी हिकिड़ी फॉर्मल सेटिंग में इहा ॻाल्हि हूंदी आहे त हर साल ॿार जेके वेंदा आहिनि पास आउट करे उन जे माने में पार्टी ॾिनी वेंदी आहे ऐं उन्हनि जे लाइ दुआऊं ऐं नेक तमन्नाऊं ॾिनी वेंदियूं आहिनि। यकीनन असांजे सभिनी उस्तादनि पंहिंजी भरपूर कोशिशि कई आहे त शागिर्दनि खे माना तालीम जे ज़ेवर सां आरास्ता कनि ऐं अल्हम्दुलिल्लाह सां असांजी जेका फैकल्टी आहे उहा इन क़ाबिल आहे जंहिं शागिर्दनि खे इंतिहा दर्जे जी महिनत सां माना त इन क़ाबिल बणायो आहे जो हू कंहिं बेजार में वेंदा त इंशाअल्लाह हू कामयाबी माणींदा। ऐं तव्हां ॾिसी सघो था त जेके शागिर्द स्टेज ते अची करे परफॉर्म कनि पिया, ॻाल्हाइनि पिया, त यकीनन इहो उस्तादनि जी महिनत जी उहिञाण आहे। अॻिते ॿियो तइलीमी माहौल आहे ऐं इंशाअल्लाह ताला अॻिते बि तइलीम लाइ माण्हू पंहिंजे पाण खे जेको सो पतोड़ींदो ऐं कोशिशि कंदो त ही जेके असांजी सिंधी क़ौम आहे इनखे तइलीम में अॻु भरो कजे ऐं सभिनी सूबनि खां असांजो सिंध सूबो तइलीम में जीअं अॻिते वञे। ऐं इहा मुंहिंजी शागिर्दनि खे ऐं उस्तादनि खे अपील आहे त हू महिनत कनि जीअं अॻिते हली करे असांजी सिंधी क़ौम ही मुल्क त ठहियो पर दुनिया सां कुल्हे में मिलाए हली सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।